अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हॉट इशू में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु हॉट इशू में प्रोग्राम में असां जिन इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं उन में सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं सखर बैराज जे हवाले सां, जेको क़दीमी बैराज आहे, तमामु पुराणो बैराज। 2010 जी महाॿोॾि खां पोइ ही बैराज चयो वञे पियो त पंहिंजी उमिरि पूरी करे चुको आहे। इन में पाणी जी गुंजाइश बि ओतिरी न रही आहे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त में पीपल्स पार्टी सां लाॻापियल ख़ुशी शाह पिणु इन तरह जी रिथ पेश कई हुई, जंहिंमें इहा घुर कई वई हुई त इन पुल खे ॿीहर इन तामीर कयो वञे। उन खां पोइ आपाशी माहिरनि जी हिकिड़ी टीम विहारी वई हुई, जंहिं हिकिड़ो मॉडल पिणु उन्हनि ठाहियो हो ऐं उन्हनि पारां चयो वियो त प्रैक्टिकली इन मॉडल खे उते रखी करे ॿुधायो वञे त इन पुल में कहिड़ियूं फ़नी ख़राबियूं आहिनि। फ़नी कमेटी जो उन पुल उन नालो ॾिनो वियो हो उन्हनि माहिरनि जी टीम खे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आलमी वफ़द पहुतो आहे सखर बैराज जी रिहेबिलिटेशन या इन जी नए सिर तामीर जे हवाले सां। हिकिड़ो वफ़द पहुतो आहे जेको इन ॻाल्हि जो जाइज़ो वठंदो त वाक़ई हिन पुल खे नए सिर तामीर करण जी ज़रूरत आहे या हिन पुल में जेकी फ़नी ख़राबियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि जी मरमत जी ज़रूरत आहे, उन्हनि जी बहाली जी ज़रूरत आहे। इन हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे अपडेट कंदासीं। ॿियो प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं पुलिस मुक़ाबलनि जे हवाले सां। पुलिस मुक़ाबला जेके असांखे सॼी सिंध में इन तरह जूं ख़बरूं रोज़ाने जी बुनियाद ते ॿुधण में अचनि थियूं, या पुलिस पारां ज़ोरी किन घरनि ते चढ़ाई कई वञे थी, किथे ग़ैर ज़रूरी तौरु घरनि में दाख़िल थी करे औरतुनि ॿारनि ते तशदुद कयो वञे थो, उन्हनि जे मर्दनि खे खंभियो वञे थो, जंहिंजे ख़िलाफ़ु माण्हू एहतजाज कंदा रहनि था। ॿियो सभ खां जेको वॾो मसइलो आहे पुलिस जे हवाले सां, जंहिंजे करे अवाम तमामु घणो ग़रीब अबोज बेपहुच अवाम परेशान रहे थो, उहो आहे पुलिस मुक़ाबलनि जे हवाले सां, जंहिंमें केतिरा ई पुलिस मुक़ाबला हिन वक़्त ताईं या त जिन जी जांच थी सघी आहे उहे कूड़ा साबित थिया आहिनि। इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुझु ॾींहं अॻु में अब्दुल रज़ाक लाड़क जेको पुलिस जे तशदुद में फ़ौत थी वियो, जंहिंखे पुलिस पारां क़तलु कयो वियो, उन जा ॾोहारी या उन सां जेके उन में जेके पुलिस वारा लाॻापियल पुलिस वारा आहिनि उहे पिणु हिन वक़्तु न गिरफ़्तार थी सघिया आहिनि, न उन्हनि जे ख़िलाफ़ु का अहिड़ी सघारी जांच थी सघी आहे। रिवायती तरीक़े सां ॾिठो वञे त पुलिस जा जेके मुक़ाबला हूंदा आहिनि उन्हनि जी न जांच कई वेंदी आहे, न पुलिस पारां को प्रूफ ॾिनो वेंदो आहे। हमेशह इहा ॻाल्हि कई वेंदी आहे त ॾोहारी हा उन्हनि भॼण जी कोशिशि कई, उन्हनि खे मुक़ाबले में मारियो वियो आहे, क़तलु कयो वियो आहे, पर हक़ीक़त इन जे कुझु उबतड़ हूंदी आहे, हुननि जा वारिस कुझु ॿियूं ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। तोड़े जो IG सिंध पारां इन्हनि वाक़िअनि जा नोटिस वरिता वञनि था, कमेटियूं विहारी वञनि थियूं, पर असांखे अहिड़ा मुक़ाबला बीहंदे सिंध में किथे बि नज़र कोन था अचनि। साॻियो ई कुझु ॾींहं वक़्तु अॻु में असां अब्दुल रज़ाक लाड़क जे क़तल जे हवाले सां, जंहिंखे पुलिस तशदुद करे क़तलु करे छॾियो, उन हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे अपडेट कयोसीं। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिकिड़ो अहिड़ो ई ॿियो वाक़ियो, हिकिड़ो अहिड़ो ई पुलिस पारां कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए हिकु नौजवान खे क़तलु कयो वियो आहे, जंहिंजा वारिस हिन वक़्तु हुनजो लाश रखी एहतजाज करे रहिया आहिनि। हुसैनाबाद में रहंदड़ 5 ॼणा जेके पाण में सौट पुफाट मारोट ॿुधाया वञनि था, उन्हनि खे 3 ॾींहं अॻु कोटड़ी पुलिस पारां खंभियो वियो हो। उन खां पोइ हिकु नौजवान पुलिस जे जो कूड़े मुक़ाबले में उनखे पुलिस क़तलु करे छॾियो आहे, जॾहिं त उन सां गॾु गिरफ़्तार थियल ॿियनि नौजवाननि खे पुलिस पारां आज़ादु कयो वियो आहे। इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पुलिस पारां मुक़ाबलो ॼाणाए जंहिं नौजवान खे क़तलु कयो वियो आहे उन ते हिन वक़्त ताईं पुलिस को बि केस साबित न करे सघी आहे। पंहिंजे प्रोग्राम में इन्हनि इशूज़ ते तव्हांखे अपडेट कंदासीं। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं सखर बैराज जे हवाले सां। ख़ुशी शाह क़ौमी असेंबली में रिथ पिणु जमा कराई हुई त सखर बैराज पंहिंजी उमिरि पूरी करे चुको आहे। उन खां पोइ आपाशी माहिरनि जी टीम विहारी वई हुई, जंहिं हिकिड़ो मॉडल पिणु ठाहियो हो ऐं प्रैक्टिकल हवाले सां उन्हनि चयो त इन ॻाल्हि जो जाइज़ो वरितो वेंदो त सखर बैराज खे वाक़ई मरमत जी ज़रूरत आहे, बहाली जी ज़रूरत आहे, या हिकिड़े नए पुल जी ज़रूरत आहे। उन खां पोइ आलमी वफ़द जेको फिनेंस कमेटी सां लाॻापियल आहे, जंहिंजो जेको सरबराह आहे मिस्टर बैरी ॿुधायो वञे थो, उहो पंहिंजी टीम सां गॾु हिते पहुतो आहे, जेको सखर बैराज जो जाइज़ो वठंदो। इन हवाले सां वधीक असांखे तफ़सील ॾींदो सखर मां सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक टावरी। मुश्ताक, इहो ॿुधायो त सखर बैराज जे विज़िट जे हवाले सां जेका आलमी वफ़द कमीशन जेको टीम पहुती आहे, इन टीम छा हिन वक़्तु सखर बैराज जो जाइज़ो वरितो आहे? जी सभिन बिल्कुलु। काल मिस्टर बैरी जी अॻुवाणी में आलमी बैंक जे नाणे वारी कमेटी जे हिकु वफ़द जेको आहे सखर बैराज पहुती। सखर बैराज जे पुल जो जाइज़ो वठण सां गॾु उन्हनि डाउन स्ट्रीम ऐं अप स्ट्रीम में जेके पाणीअ जा वहकरा हुआ उन्हनि जो जाइज़ो वरितो। ऐं टीम जेका आहे सखर बैराज जे म्यूज़ियम तरफ़ पिणु वई,
जिते हिकु मॉडल रखियल आहे जंहिंमां जेको पुराणे बैराज जी जेका कैपेसिटी वधाइण वारे मंसूबे ते जे इदरीस राजपूत जी निगरानी में जेका कमेटी ठाही वई उनजे लाइ ठहियल मॉडल जेको आहे रखियल आहे ऐं उन मॉडल जो जाइज़ो पिणु कमेटी वरितो ऐं इन सॼी सूरत खां पोइ शफ़क़त इंजीनियर आहे जंहिं जेको आहे टीम खे उन बाबति ब्रीफिंग ॾिनी ऐं भाई खान जेको चीफ इंजीनियर आहे सखर बैराज जो भाई खान लाखो जंहिं बि जेको आहे पंहिंजी ब्रीफिंग जेका आहे आलमी बैंक जे वफ़द ॾाढो पेश कई। आलमी बैंक जे वफ़द मिस्टर बैरी सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी जंहिंजो चवणु हुयो त सखर बैराज निहायती ख़ूबसूरत नमूने सां ठहियल आहे ऐं हुनजी जेका मौजूदा बनावट आहे उहा बि अहिड़ी आहे जो उनखे उनजी ॿीहर जेका मरमत कराए उनखे अॻिते वधाए सघिजे थो। पर जॾहिं असीं नए सखर बैराज जे तामीर जी ॻाल्हि कयूं था त इहा ॻाल्हि जेका आहे वक़्त खां अॻु जी आहे। आलमी बैंक जी हीअ टीम आहे उहा बैराज जो मरहलेवार जाइज़ो वठंदी ऐं उनखां पोइ इहो फ़ैसिलो कंदो सखर बैराज जे ॿीहर मरमत वारे हवाले सां आलमी बैंक जेको आहे उहो हुकूमत खे ऐं आपाची खाते खे फंडिंग करे। जी सभी मुश्ताक खे ॿुधायो त आलमी वफ़द सां फनी कमेटी जो को अॻवान को मेंबर मौजूदु हूंदो? जी बिल्कुलु सभिनि हिन जेका नाणी कमेटी जो वफ़द आहे आलमी बैंक जो हुनमें टेक्निकल एक्सपर्ट बि जेके आहिनि हिकु ॿ शामिल आहिनि जेके टेक्निकल बुनियादनि ते सखर बैराज जी जेका पुल आहे या उते जेके पाणी जा वसरा गुज़रनि था उनजो जेको मुशाहिदो कंदी ऐं इहो अमल मां तव्हांखे ॿुधायां त 2010 वारी ॻोठ खां वठी लगातार जेको हलंदो पियो अचे। मुख़्तलिफ़ जेके आहिनि कमेटियूं जेके सरकार आपाची खाते बि ठाहियूं वफ़ाक़ी सरकार पारां बि जेका आहे उहे कमेटियूं ठाहियूं वियूं ऐं उनखां पोइ उन्हनि सभिनी कमेटियुनि जी गॾियल रिपोर्ट जेका आहे आलमी बैंक ॾांहुं फंडिंग लाइ मोकिली वई ऐं जॾहिं फंडिंग जी ॻाल्हि जेका आलमी बैंक ताईं पहुती त उन पोइ नाणे वारे शोबे ऐं टेक्निकल कमेटी हिकु जेका आहे रिफॉर्म करे ऐं उहा मोकिली आहे सखर बैराज जेको आहे मरहलेवार जाइज़ो वठी वई आहे। जी सभी महिरबानी मुश्ताक अवांजी। नाज़रीन मुश्ताक टांवरी सखर मां असांखे अपडेट करे रहियो हो। नाज़रीन इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ हाणे असांखे जॉइन कयो आहे आपाशी माहिर इदरीस राजपूत साहब। राजपूत साहब वॾी महिरबानी तव्हां असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो। राजपूत साहब मूंखे इहो ॿुधायो त सखर बैराज जे हवाले सां केतिरे वक़्त खां इहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। ख़ुशी शाह साहब क़ौमी असेंबली में रिथ बि जमा कराई त सखर बैराज पंहिंजी उमिरि पूरी करे चुको आहे। उनखां पोइ तव्हांजी टीम पारां इन ते काफ़ी वर्क कयो वियो। मूंखे ॿुधायो त नतीजो छा निकितो? सखर बैराज जी हिन वक़्तु पोज़ीशन छा आहे? हाँ मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त सखर बैराज जी प्री फिज़िबिलिटी या फिज़िबिलिटी स्टडी कराइण जे लाइ जेका एटकिन हिकिड़ी इंग्लैंड जी फर्म ऐं ॿ पाकिस्तानी फर्मनि खे कमु ॾिनो वियो। उन्हनि कोशिशि इहा कई त बैराज खे बहाल बि कयूं ऐं हिन जी जेका कैपेसिटी या सलाहियत आहे उहा जेका 15 लख आहे उहा रिस्टोर कयूं। जी उन सिलसिले में उन्होंने स्टडीज़ कई, मॉडल एक्सपेरिमेंट कया ऐं मां उन टेक्निकल कमेटी में उनखे सुपरवाइज़ करण वारो कमु मूंखे ॾिनो वियो। त उन में असां ॾिठोसीं त जेके बैराज जा 10 दर बंदि थियल आहिनि जेके राइट पॉकेट में आयल आहिनि या ॿेड़ था चवनि उन खे खोलण सां जेको आहे सो डिस्चार्ज पास करण में डिफिकल्टीज़ थी। त उन ते इहो फ़ैसिलो कयोसीं असां त उहो कमु जेको आहे सो कैपेसिटी वधाइण वारो न कजे, बाक़ी बहाली वारा जेके कम आहिनि गेट ठीकु करणा आहिनि या जेको आहे स्टर ठाहिणो आहे या ॿियो जेको बि कमु करिणो आहे उहो कया वञनि। इन सिलसिले में नवंबर जी गुज़िरियल साल नवंबर में चीफ मिनिस्टर सिंध काइम अली शाह साहब वटि हिकिड़ी मीटिंग थी जंहिंमें इहो ई फ़ैसिलो थियो त भई नए बैराज खे फ़िलहालु छॾियो ऐं जेको आहे सो एग्ज़िस्टिंग बैराज जी बहाली जे लाइ जेके हिन ते कमु कयो। उन सिलसिले में वर्ल्ड बैंक जो वफ़द आहे ख़बर आहे त आयल आहे सखर में उहो ॾिसण लाइ त भई कहिड़ा कहिड़ा कम आहिनि जेके करणा आहिनि। हाणे इहा आहे त कैपेसिटी वधाइण वारो जेको कमु आहिनि या जेके ॿेड़ खे वरी खोलण वारो जेको कमु आहे, दर जेके बंदि आहिनि तिन खे खोलण वारो कमु आहे उहो ड्रॉप थी वियो। बाक़ी बहाली वारा जेके हिन ते कमु करणा आहिनि जंहिंजे सिलसिले में वफ़द आयल आहे। इहे वफ़द मूंसां बि पोइ दफ़े हिननि जो माण्हू मिलियो हो जंहिंमें इहो फ़ैसिलो थियो त भई ठीकु आहे बहाली जा कम थियणु खपनि। इदरीस साहब मूंखे ॿुधाए त फाइनली उहो ई थींदो जेको वफ़द जी जेका रिपोर्ट हूंदी उन ते या कुझु जेके धुरियुनि पारां इहा ॻाल्हि कई पई वञे त नओं पुल अॾियो वञे या तव्हांजी बि रिपोर्ट इहा ई आहे त इन जी बहाली जो मरमत जो कमु वधीक बहितर रहंदो? हाँ एक्चुअली फ़ैसिलो इहो ई थियो हो त भई बहाली जा कम कया वञनि। फ़िलहालु जेको आहे सो नए बैराज जी फिज़िबिलिटी खे छॾे ॾियो। सो हींअर जेको आहे ख़ुर्शी शाह बि इहो चयो त भई बैराज जी लाइफ वधी वई आहे, नओं बैराज ठहणु खपे। पर बहरहाल ठहण में त टाइम लॻंदो, उनजी फिज़िबिलिटी बि फ़िलहालु नथा कराइनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे वर्ल्ड बैंक मिशन इहो ई आहे
तो ॾिसनि सखर बराज ते त कहिड़ा कहिड़ा कम आहिनि जेके ज़रूरी आहिनि जेके मतिलबु कराइणा आहिनि ऐं उन लाइ फंडिंग जे लाइ जेके आहिनि से वर्ल्ड बैंक वारा तयारु आहिनि। अच्छा, इदरीस साहब मूंखे ॿुधायो त केतिरनि ॾींहंनि में इहा रिपोर्ट वर्ल्ड बैंक जो जेको वफ़ कमीशन आयो आहे उन्हनि खे जमा कराइणी आहे, केतिरनि ॾींहंनि में मुआइने जो कमु या कमु सॼो कंप्लीट थींदो? न मुंहिंजो मतिलबु उन में को डेट वेट त मूंखे ख़बर कान्हे त उहो फिक्स थियल आहे या न आहे, पर इशू इहो आहे त फ़ैसिलो इहो ई थियल आहे त भई बहाली जा कम थियणु खपनि ऐं उन बहाली जे कमनि खे इत्मिनान जे करण जे लाइ उनजो वफ़द आयो आहे। मां सम्झा थो जीअं वफ़द वेंदो तंहिं खां पोइ आहे फाइनेंसिंग बि हिननि जेका आहे हिन जे लाइ रखी आहे, तो फाइनेंसिंग जा पैसा अॻे रखियल आहिनि, तंहिंजे करे जेको आहे सो हीउ कमु जेको आहे सो मतिलबु पैसा बल्कि रखियल न आहिनि, बल्कि हींअर जेके हिन जो बंदोबस्तु करणा आहिनि। उन सिलसिले में जेके आहिनि से मतिलबु कमु ॾिसण आया आहिनि त भई कहिड़ा कम आहिनि ज़रूरी आहिनि ऐं उन्हनि जे लाइ घणा पैसा खपनि त पोइ जीअं हू पंहिंजी मंज़ूरी पंहिंजे बैंक खां वठनि। आख़िरी सवाल मां तव्हांखां इहो कंदमि, तव्हांजो सहकार या कोऑर्डिनेशन रहंदो इन कमीशन सां? न, फ़िलहालु मुंहिंजो इन कमीशन सां को वास्तो कोन्हे। वॾी महिरबानी पाणी माहिर इदरीस राजपुर साहब असांखे फ़ोन कॉल ते जॉइन कयो, ॾाढो तफ़सील हुन असांखे ॿुधायो त सखर बैराज जी बहाली जे कम जी ज़रूरत आहे, मरमत जे कम जी ज़रूरत आहे, इन ॻाल्हि जी ज़रूरत कोन्हे त इन पुल खे ॿीहर नओं पुल ठाहियो वञे, जॾहिं त कैपेसिटी जे हवाले सां हुननि जो चवणु हो त इन जी कैपेसिटी वधाइण जी हिन वक़्तु का बि गुंजाइश कोन्हे, इन जी का बि ज़रूरत कोन्हे। नाज़रीन, इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ हाणे असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे शफ़क़त हुसैन साहब, इंचार्ज रिहेबिलिटेशन कमेटी सखर बैराज। वॾी महिरबानी शफ़क़त साहब, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो, टाइम ॾिनो। शफ़क़त साहब, मूंखे इहो ॿुधायो त ही जेका सखर बैराज जे नए बैराज खे अॾण वारियूं ॻाल्हियूं आहिनि या रिहेबिलिटेशन वारो जेको कमु आहे, वरी आलमी वफ़द जी जेका टीम पहुती आहे मिस्टर बेरी जी सरबराही में, मूंखे इहो ॿुधायो त केतिरो इन्हनि टीम जो हिन वक़्तु मौक़िफ़ छा आहे, जेतिरो इन्हनि विज़िट कयो आहे, जाइज़ो वरितो आहे? हिन में मां तव्हां ॻाल्हि क्लियर कंदो न त सखर बैराज जी नई ॻाल्हि त आहे कान, सिंध गवर्नमेंट जो मौक़िफ़ या सिंध इरिगेशन डिपार्टमेंट जो मौक़िफ़ इन ते वाज़िह आहे त इन बैराज जी रिहेबिलिटेशन कराइणी आहे। हाणे उनजी केतिरी उनजी कंडीशन बहितर आहे, केतिरा साल हली सघे थी ऐं उन में कहिड़ा कहिड़ा डिफेक्ट्स आहिनि या छा आहिनि, त उनजी मुकमिल तौर ते एनालिसिस करण लाइ वर्ल्ड बैंक जूं पहिरियों त फिज़िबिलिटी सिंध गवर्नमेंट पंहिंजी लेवल ते कराई, जेका 2013 खां शुरू थी ऐं उन खां पोइ हिन ताईं ख़तमु थी। उनखे चेक करण लाइ उन फिज़िबिलिटी रिपोर्ट खे चेक करण लाइ वर्ल्ड बैंक जूं टीम जा काफ़ी माहिर, जंहिंमें इहा 4 दफ़ा इहा टीम आहे। अच्छा, इन खां अॻु में 2 दफ़ा उहे टीमूं अची चुकियूं आहिनि, जंहिंमें सेडिमेंटेशन जो माहिर हुयो ऐं स्ट्रक्चर जो माहिर हुयो ऐं हीउ जेको स्ट्रक्चर जो माहिर हुयो, उन्हनि खे हर लिहाज़ सां उन फिज़िबिलिटी रिपोर्ट खे जेका अॻु में सिंध गवर्नमेंट पाण तयारु कराई इरिगेशन डिपार्टमेंट, उनखे चेक करण लाइ हीअ आया त उहा वाकई कदो सही आहे ऐं जेकॾहिं सखर बैराज वाकई एतिरी कमज़ोर आहे त ॿियो को अल्टरनेट जो छा आहे, पर जेकॾहिं इहा एॾी कमज़ोर न आहे त इनजी रिपेयर करे सघे थी ऐं बहितर नमूने सां फंक्शन करे सघे थी, त उनजे मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते उन्हनि सुठे नमूने सां हुनखे जाचियो बि आहे ऐं हुन मुकमिल तौर ते हुननि एनालिसिस कई आहे। ऐं अञा फाइनल नतीजे ते न पहुता आहिनि, पर हुननि जो घणे क़दुरु जेको मुख़्तलिफ़ माहिर हुया उन्हनि जो नज़रियो इहो ई आहे त सखर बैराज जंहिं जॻह ते आहे इहो तमामु हिकिड़ो अहम जॻह ऐं सही लोकेशन आहे। इन खां सही लोकेशन ते बि बैराज कोन थी ठही सघे ऐं उनजी रिपेयर कराई वञे त उहो बहितर थींदो। शफ़क़त साहब, मूंखे इहो ॿुधायो त इहा टीम केतिरा ॾींहं हिते मौजूदु रहंदी, उन्हनि खे केतिरनि ॾींहंनि में इन जो जाइज़ो वठी मुकमल करणो आहे, या को टाइम पीरियड कोन्हे? को टाइम फ्रेम को बि कोन्हे को, अञा का बि उन्हनि जी का ऑथेंटिक ॻाल्हि कान्हे वर्ल्ड बैंक जी, त वर्ल्ड बैंक तव्हांखे पेक वर्क कयो आहे उहो कमु कराईंदा। 2013 वोटे सिंध गवर्नमेंट एजुकेशन डिपार्टमेंट पंहिंजे तौर ते उनजी फिज़िबिलिटी रिपोर्ट तयारु कराए पई, उहा तयारु आहे, जंहिंमें हुननि मुख़्तलिफ़ कमनि जी निशानदेही कई आहे त जीअं हिननि जो रिपेयर आहे स्ट्रक्चर जी ऐं सिल्ट जेका काफ़ी डिपॉज़िट थी वई आहे हुन में जमा थी वई आहे ॿिन्ही पॉकेट्स में, सखर बैराज जे पॉकेट्स में बि ऐं डाउन स्ट्रीम में अप स्ट्रीम में, त उहा उनखे कढण लाइ हुननि को जाम प्रोग्राम रखियो आहे ऐं उन खां अलावा उनखे मॉनिटरिंग लाइ मुख़्तलिफ़ जदीद जेके आहिनि इंस्ट्रूमेंट्स उहे हुननि तजवीज़ कया। हीअ टीम सिर्फ़ु वर्ल्ड बैंक जी टीमूं उनखे वेरीफाई करण लाइ पई कनि।
अच्छा उहा रिपोर्ट जेका तयारु थियल आहे उन में केतिरे क़दुरु उहा रिपोर्ट जामे आहे ऐं उन में जेकॾहिं का कमी पेशी आहे त उहा कहिड़ी आहे उनखे वेरिफिकेशन करण लाइ इहे वर्ल्ड बैंक जी टीमूं अचनि थियूं। जॾहिं उहो मुतमिन थी वेंदा त उन खां पोइ उन ते कमु करण जी का ॻाल्हि पैदा थींदी। सही वॾी महिरबानी शफ़क़त हुसैन साहब तव्हां असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो। नाज़रीन इंचार्ज रिहेबिलिटेशन सखर बैराज शफ़क़त हुसैन असां सां फ़ोन लाइन ते मौजूदु आहे। उन्हनि जो चवणु हो त हिन वक़्तु अञा वक़्त खां चवणु अॻु जूं ॻाल्हियूं थींदियूं, फ़िलहाल वेरिफिकेशन जे लाइ हू आया आहिनि, उन खां पोइ इन ॻाल्हि जो जाइज़ो वरितो वेंदो त बहालीअ जो या मरमत जो कमु कॾहिं कीअं शुरू कयो वञे। उन्हनि जो चवणु हो त 3 भेरा अॻु में बि इहा जेका आहे 2 भेरा अॻु में टीम अची चुकी आहे, हीउ 3 भेरो आहे हुननि जो विज़िट। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं कूड़नि पुलिस मुक़ाबलनि जे हवाले सां, जंहिंमें पुलिस पारां जेका इहा दावा कई वेंदी आहे त उन्हनि जिन माण्हुनि खे मारियो आहे या ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चइजे त क़तल कयो आहे, उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ पुलिस कॾहिं को अहिड़ो केस ज़ाहिर न करे सघंदी आहे। अॼु बि असां तव्हांखे हिकिड़े अहिड़े पुलिस मुक़ाबले जे हवाले सां अपडेट ॾींदासीं। हुसैन आबाद जा रहवासी 5 ॼणा जिन खे पुलिस 3 ॾींहं अॻु में घरां खंबे खणी वई हुई, पाण में पुफाट मारोट ऐं सोट ॼणा वञनि था, हिकु ॿिए जा माइट आहिनि। उन्हनि मां हिकु ॼणो पुलिस पारां कूड़े मुक़ाबले में हिकु ॼणे खे मारियो वियो आहे, क़तल कयो वियो आहे। कोटड़ी पुलिस पारां इहा कार्रवाई कई वई, जंहिंजो लाश हिन वक़्तु वारिस रखी करे एहतजाज करे रहिया आहिनि। वारिसनि जो चवणु आहे त पुलिस पारां बेगुनाह उन्हनि जे नौजवान खे मारियो वियो आहे, जॾहिं त पुलिस कोटड़ी या हुसैनाबाद जे हवाले सां या हैदराबाद जे हवाले डिवीज़न जे हवाले सां को बि अहिड़ो केस इन नौजवान जे ख़िलाफ़ जेको दाख़िल थियल हुजे उहो ज़ाहिर न करे सघी आहे, अहिड़ो को क्रिमिनल केस ज़ाहिर न थी सघियो आहे। इन हवाले सां मारिजी वियल नौजवान जा जेके वारिस आहिनि उहे एहतजाज पिणु करे रहिया आहिनि। उन्हनि जो छा चवणु आहे, अचो त तव्हांखे ॿुधायूं। असांजो नंढड़ो भाउ मारे चॾियो आहे, भाउ पुलिस मारे चॾियो, असांखे मारे वियो आहे। असांजो नंढड़ो भाउ मारे छॾियनि, बेगुनाह मारे छॾियनि। अलाह अलाह असांजो बेगुनाह मारे छॾियनि। हुसैनाबाद मां असांजा घर मां खणी विया आहिनि, माइन जी पोतियूं लाहे, माइन खे लतूं हणी उथारणो आहे, भाइन खे लतूं हणी डुमा उथारणो आहे। रोज़े में खणी विया आहिनि छोकिरे खे, असांजे नमाज़ पढ़ी आयो पिया मस्जिद मां, रोज़े में खणी विया आहिनि। इंसाफ करियो असांजो। पूरे रोज़े में वो असांजो भाउ रोज़े में उनके घर में खणी वही दहशतगर्द पुलिस। ख़ालिद अब्बासी खुद पान घर में लेके असांखे गड़ी चाड़ो करे वियो। ठीक है, ख़ालिद अब्बासी असांजे सुबुह साण घर में आयो, ॿार बच्चा असांजा सुता पिया, उन्हनि जो अची रलियूं बलियूं लाथईं, नंगे ॿार सुता पिया। इहो कहिड़ो केरु आहे? ख़ुदा असांजो इंसाफ़ कयो। छोकिरो गैरेज में कमु कंदो, बेगुनाह मारियो वियो, ॿियो कुझु बि कोन, असां हरू भरू मारे छॾियो। निमाज़ पढ़ी आयो। न कूड़ थी हणे इल्ज़ाम आयो त असांजे छोकिरे ते, असांजो निमाज़ था पिया आयो, निमाज़ था पिया आयो। असांजो छोकिरो उतां खंबे खणी विया, चयनि त जेको आहे फोरू आहे, सॼे ॻोठ खां पुछो असांजो छोकिरो फोरू कोन्हे को, असांजो छोकिरो सफ़ा ग़रीब मिसकिन रोज़े में मारे छॾियनि, ज़ुल्म कयनि असां सां, असांजो घोट मारे छॾियनि नंढो नेटो, वरी कसम खया अथनि, क़ुरान विधा अथनि माण्हुनि खे त तव्हां ॻाल्हि न कजो त असां मारे छॾियो। इहो सही कोन कयो, SSP सही कोन कयो, असां सां इंसाफ़ करायो। घर मां खणी विया, मुंहिंजे घर में निमाज़ पढ़ी पे आयो, रोज़ो रखे निमाज़ पढ़ण वियो, निमाज़ मूं बि पढ़ी, एम्बुलेटस पढ़ी आयो। दर ते ठक ठक कयनि, आया अंदरि आया, तव्हां उथियसि, मुंहिंजो बा छा आहे, मुंहिंजो पुटु बि बीठो छा आहे त असांजो माण्हू अॻुवा थिया, उहो त असां ॾिसूं। त मुंहिंजो अबा असां ग़रीब माण्हू किथां असां अॻुवा कनि, भले ॾिसूं इहो घर पियो अथई। मुंहिंजे पुट ने घर ॾेखारियो आहे, मुंहिंजो पुटु अहिड़ो जे घर तुंहिंजा त भॼे आहे न, सॼो घर ॾेखारियो अथई। मां मुंहिंजो बाप किन और मुंहिंजो मिस्त्री इंजणुनि जूं मोटरुनि जूं ठाहींदो हो, टकारनि जूं। भाउ मुंहिंजो हो मुंहिंजो अहिड़ो कोन हा, मुंहिंजा सॼे ॻोठ गिदूअ खां पुछो, मुंहिंजो जहिड़ो बि कंहिंसां कोन कयो। ओ मुंहिंजा पुट अहिड़ा कोन हा, मुंहिंजो जहिड़ो बि कंहिंसां कोन कयो। मुंहिंजो इंसाफ़ कर, मुंहिंजो बेॾो मुंहिंजो ॾिस कीअं मारियो अथनि,
ओ मुंहिंजो बेड मुंहिंजो तड़फाई मारियो अथनि। असांजे छोकिरे जा पेर भगल, असांजे छोकिरे तड़े ॾिनो अथऊं, छोकिरे खां पेट मां रुगो हेतिरा गंढा पिया निकिरनि, अञा ताणी पियो रत हले। अहिड़ो कहर कोन थींदो आहे। सॼी राति असां कोटड़ी वारे थाणे ते वेठा आहियूं। असां वाकारियो आहे असां ॿिन्हिनि। असांजो मारोट आहे, असांजे मारोट खे राह गुनाह मारियो अथनि। असांजा 5 ई छोकिरा ही बि थाणे में हो। असांखे हिकिड़ो मारियो अथनि, असांखे 4 ॾेखारियो, अञा असांखे 4 पेश करियो। सॼी राति थाणे ते वेही सुबुह थी आहे, पोइ असांखे छोकिरा ॾिना अथनि। नाज़रीन, वारसनि जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। हाणे इन ई मामले ते असांखे वधीक तफ़सील ॾींदो हैदराबाद मां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ खोसो। इम्तियाज़, इहो ॿुधायो त पुलिस पारां कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाइजे नौजवान खे क़तल कयो वियो आहे। इनखे कॾहिं पुलिस पारां खयो वियो हो? छा इन नौजवान ते पुलिस पारां के केस दाख़िल कयल ज़ाहिर कया विया आहिनि? जी सभी में हैदराबाद जो इलाइक़ो आहे हुसैनाबाद, जिते कोटड़ी पुलिस 3 ॾींहं पहिरीं DSP ख़ालिद इक़बाल जी अॻुवाणी में पठानकोट आहे, उते सता बिरादरी जे घर ते चढ़ाई करे मुश्ताक सतो, इम्तियाज़ सतो, अल्ताफ़ सतो, अशफाक सतो, बाबर सतो ऐं शकील सतो समेत 6 ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे कोटड़ी थाणे ते वञी लाकअप कयो। उते छा थियो आहे, 2 ॾींहंनि ताईं समूरनि नौजवान खे पुलिस जेको वेश्याणे तशद जो निशानो बनायो आहे। जंहिंखां पोइ गुज़िरियल राति देर सां 25 सालनि जो नौजवान आहे मुश्ताक सतो, उनखे पुलिस फोरू ॼाणाए मुबैना मुक़ाबले में क़तल करे छॾियो आहे। तॾहिं तव्हांखे इहो बि ॿुधायां त कोटड़ी पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ जे मक़तूल जा वारस आहिनि, उन्हनि हुसैनाबाद मां 7 जे तइदाद में औरतूं ऐं मर्द निकिता आहिनि। उन्हनि जीतू चौक ते घटि में घटि 5 कलाक उन्हनि मक़तूल जो लाश रखी धरणो कयो आहे। धरणे खां पोइ ज़ाहिर आहे हैदराबाद जो इहो मसरूफ़ तरीन शहर आहे, पंहिंजो इलाइक़ो आहे। त हीअ जेके समूरा रोड रस्ता हुआ हैदराबाद खां कोटड़ी ॾांहुं या कासिमाबाद ॾांहुं या पंहिंजो आटोबान रोड ॾांहुं, इहे समूरा बंदि हुआ। माना ई सायनि खे बाहियूं ॾिनियूं, पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। असांजी हुते मक़तूल जा वारस आहिनि, उन्हनि सां सभिनी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं जेको पुलिस जंहिंखे खपे गिरफ़्तार कयो नौजवान, उन्हनि मां बि हिकिड़े नौजवान सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन जो चवणु आहे त पुलिस असां निंड में सुतल हुआसीं 3 ॾींहं पहिरीं, जेको पुलिस असांजे घर ते चढ़ाई कई। DSP उनमें ख़ालिद इक़बाल हो, SHO कोटड़ी हो ख़ालिद अबादी ऐं ॿिया एहलकार हुन सां गॾु हुआ। सिविल ड्रेस में हुआ पुलिस जी, हुननि वटि मोबाइल बि न हुई, वीको ऐं 2 गाॾियुनि ते सुवार हुआ, हथियार हुआ हिननि वटि। उन्हनि उते ई असांखे वेश्याणे तशद जो निशानो बनायो, जंहिंखां पोइ असांखे बार इहो चयो त तव्हां पंहिंजे पाण खे फोरू ज़ाहिर करियो। असां फोरू न आहियूं, असां मज़दूर आहियूं, इन करे असां न मञो त को असां फोरू आहियूं, न ई असां ते को केस आहे, न ई असीं क्रिमिनल आहियूं, मज़दूर आहियूं। इहो जेको नौजवान पुलिस क़तल कयो आहे, इहो बि हिकिड़े गैरेज ते कमु करे थो, हुते 200-300 रुपया रोज़ दुकान ते। इम्तियाज़, इहो ॿुधायो त पुलिस पारां जीअं असां कुझु वक़्तु अॻु में ॾिठोसीं पुलिस जा मुक़ाबला थिया आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, ज़िलनि में, जिन खे असां पंहिंजे प्रोग्राम में फोकस बि कयो आहे। किथे कंहिं वॾेरे जे चवण ते, किथे का ज़ाती दुश्मनी आहे, किथे को पैसे जो ॾेती लेती जो मामलो आहे। हिन में पुलिस पारां को मौक़िफ़ अची सघियो आहे? तव्हांजी कंहिं पुलिस अमलदार सां ॻाल्हि ॿोल थी आहे? छो बेगुनाह हिन नौजवान खे खयो वियो? जेकॾहिं ते के केस हुआ त हिननि खे अदालत में पेश कयो वञे हा? पुलिस जो ताजिब जी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी SSP जामशोरो आहे तनवीर आलम ओडो, उनखे असां SMS कया आहिनि, बार सां राब्तो कयो आहे। जेकॾहिं पुलिस इन मामले में सची हुजे हा त ज़ाहिर आहे असां सां साहसनि सां या मीडिया सां तूं पंहिंजो राब्तो करे पंहिंजो मौक़ो पेश करे हा। DSP इक़बाल आहे, ख़ालिद इक़बाल आहे, उनखे बि असां SMS कया आहिनि, ॻाल्हियूं कयूं आहिनि। उहे हिते धरणे में शरीक बि न आहिनि थिया, या SHO कोटड़ी आहे ख़ालिद अबादी, उन सां बि असां कोशिशि कई आहे त असांजो राब्तो थिए, ताकी हिकिड़ो पुलिस जो मौक़ो बि अची वञे साम्हूं असां वटि त आख़िर मसइलो हो छा। जॾहिं त हिते जेके हैदराबाद पुलिस आहे, जीअं हुसैनाबाद थाणो आहे, कासिमाबाद थाणो आहे, उहा पुलिस हिते आई हुई धरणे खे पंहिंजो छिड़विछिड़ करण लाइ या पंहिंजे हिसाब सां। जीअं ताज़ो हिते हैदराबाद में तव्हां ॾिठो आहे, हाफ फेराई आहे, फुल फेराई वारो इहो हिकिड़ो रुझान थी वियो आहे हिते पुलिस जो। हाणे पुलिस बेगुनाह माण्हू गिरफ़्तार करे थी, असांखे इतला आहिनि त पुलिस उन्हनि खे चए थी 2-3 लाख रुपया ॾियो, जेकॾहिं नथा ॾियनि त उन्हनि खे पंहिंजो हीअं सरेआम क़तल करे थी छॾे। जेकॾहिं कुझु माण्हू पैसा उन्हनि खे ॾियनि था, उन्हनि खे वरी हाफ फेराई माना मफ़लूज करे था छॾीनि, जंगल में हिते गोलियूं हणी उन्हनि खे सॼी उमिरि लाइ जेको आहे सो ईअं माना पुलिस हिकिड़ी हिते छुड़वाग थी वई आहे। पुलिस ईअं हिकिड़ो रोल पई प्ले करे, या इन सां त ज़ाहिर आहे मुआशिरे में जेके ॾोह आहिनि उहे घटि न थींदा न। जेकॾहिं पुलिस जे ॾोह इम्तियाज़, मूंखे इहो ॿुधायो त इन नौजवान सां गॾु जेके ॿिया खंबियल हुआ नौजवान, उन्हनि जो छा चवणु आहे? उन्हनि पारां पुलिस खे कहिड़ो टॉर्चर कयो वियो ऐं इन ई नौजवान खे पुलिस पारां छो क़तल कयो वियो?
सभिनी तव्हांखे ॿुधायां त पुलिस जेका आहे सा हींअर उन्हनि खे 2-3 ॾींहं हाफ फेराई या फुल फेराई वारा मुक़ाबला ॾेखारणा आहिनि। हिन नौजवाननि जो चवणु आहे त असांखे बि पुलिस उन बेस ते गिरफ़्तार कयो त असां का फोर जेका आहे या का चोरी उनजा ज़िम्मेवार पंहिंजे पाण खे महसूसु करायूं त ताकी पुलिस असांखे कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे। उन सां ज़ाहिर आहे उन नौजवान जेके गिरफ़्तार हुआ उन्हनि ते तशदुद थियो आहे ऐं पुलिस उन्हनि ते एतिरो तशदुद कयो आहे उन नौजवान में वात मां पेट मां रतु पायो आहे। जेके नौजवान पुलिस आज़ादु करे छॾिया आहिनि उन्हनि जी बि हालत ख़राबु आहे। उन्हनि खे बि निशान आहिनि, सॼे जिस्म ते उन्हनि खे टार्चर ॾिनो वियो आहे, ज़हनी अज़ाब उन्हनि खे ॾिनो वियो आहे वीचारनि खे। त उन हिसाब सां माना ॾिसो त पुलिस चाहे थी माण्हू पंहिंजे पाण खे फोरू सम्झनि त फोरू ॼाणनि त जीअं असां उन्हनि खे हाफ फेराई या फुल फेराई करे जेके इनाम मिलनि था कूड़ा मुक़ाबलनि में उहे असां इनाम हासिल। महिरबानी इम्तियाज़ अवां जी नज़ीन। पुलिस पारां हिकिड़ो ॿियो कूड़ो मुक़ाबिलो कयो वियो आहे जंहिंमें हिकु 25 सालनि जे नौजवान खे पुलिस पारां क़तल कयो वियो आहे, जॾहिं त उन सां गॾु जेके पुलिस ॿिया नौजवान उन जा माइट खयां हुआ उन्हनि खे पुलिस पारां छॾियो वियो आहे। हिननि ते को बि केस साबित न करे सघी आहे पुलिस, जॾहिं त छॾियल नौजवाननि जी हालत पिणु ॻणतीअ जोगी ॿुधाई वञे थी। उन्हनि ते पिणु तमामु घणो तशदुद कयो वियो आहे। मारिजी वियल नौजवान जी हालत बि तमामु घणी ख़राबु हुई। हुन जे वारिसनि जो चवणु आहे त पुलिस बेगुनाह हुननि जे नौजवान खे क़तल कयो आहे, जंहिं ते पुलिस हिन वक़्त ताईं को केस साबित न करे सघी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन तरह जा कूड़ा मुक़ाबला फुल फिराई ऐं हाफ फिराई हाणे पुलिस जी मामूल बणिजी चुको आहे। IG सिंध जे लाइ हिकिड़ो ॿियो इहो केस आहे। इन IG सिंध खे घुर्जे त इन्हनि मामलनि ते नोटिस वठे ऐं इन्हनि जी शफ़ाफ़ जांच कराई वञे, न कि मुलविस पुलिस अमलदारनि खे बचाइण जे हवाले सां जेको तहरुक वरितो वञे थो उन ते बि नज़र रखण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदे हाणे ॻाल्हि कंदासीं हैदराबाद में नारा जेल भरिसां पेश आयल वाक़िए जे हवाले सां, जंहिंमें औरत जी अहिड़ी तज़लील कई वई आहे जो इंसानियत जो कंध शर्म खां झुकी वञे। नारा जेल वटि हिकु औरत जेका बस रोकाइण जी कोशिशि करे रही हुई, बस जे न बीहण ते उन औरत पारां चयो इहो थो वञे त उन बस ते पथराव करण जी कोशिशि कई वई, पथराव कयो वियो जंहिं ते उते मौजूदु माण्हुनि पारां उन औरत खे थंबे सां ॿधी करे उन ते ठठोलियूं कयूं वयूं, उन ते खिल कई वई। जॾहिं त उतां लंघंदड़ उतां मौजूदु माण्हू उन्हनि खे न छॾाइण जी कोशिशि कई वई, न मामले में विच में अचण जी कोशिशि कई वई। अॼोके प्रोग्राम में असां इन इशू ते पिणु ॻाल्हि ॿोल कंदासीं त असां वटि समाजी हवाले सां ॾिठो वञे त औरतुनि सां हूअं ई ॿिटो रवैयो रखियो वेंदो आहे। औरतूं समाज अंदरि तमामु घणी बोगनाहनि खे भोॻिनि थियूं, जंहिंमें उन्हनि खे घटि सम्झणु, उन्हनि सां इन तरह जो सलूक रखणु, उन्हनि ते तशदुद करणु आम रिवाज बणियल आहे। अहिड़ो हिकिड़ो ॿियो वाक़ियो समाजी हवाले सां जंहिंजी तमामु घणी निंदा कई पई वञे पेश आयो, जंहिंमें इन ॻाल्हि जी त घटि में घटि चिटी तरह अक्कासी थिए थी त समाजी हवाले सां असां इंसानियत वारे जज़्बे खां बि ख़ाली थी चुका आहियूं, जो कंहिंसां बि जॾहिं इंसानियत खां हटी करे सलूक कयो वञे थो, रवैयो रखियो वञे थो त उन ते असां का बि चूं चरा नथा कयूं, को बि आवाज़ नथा खणूं, बल्कि बीह करे उनजो तमाशो ॾिसूं था। इन हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त SSP इरफान बलोच पारां इन वाक़िए जो नोटिस वठण खां पोइ 6 ॼणनि खे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजो अॼु रिमांड वरितो वियो आहे। जॾहिं त उन औरत खे वापसि रवानो कयो वियो, चए पियो वञे त औरत जो चवणु हो त मां कलंदर जी जेका आहे सा मस्तानी आहियां। इन हवाले सां असांखे वधीक अपडेट ॾींदो त जवाबदारनि जी जो छा चवणु आहे, उन्हनि छो इन तरह जो रवैयो औरत सां रखियो, इन तरह जो सलूक छो कयो वियो, छा इंसानियत जे हवाले सां इहा जेको रवैयो उहो बहितर हो या असां पंहिंजी एतिरो तमामु घणो किरी चुका आहियूं, असां में बेहसी तमामु घणी वधी वई आहे। इन हवाले सां असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे हैदराबाद मां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर फरीद लाखो। फरीद, मूंखे इहो ॿुधायो त हैदराबाद में नारा जेल भरिसां जेको इहो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें खुले आम औरत जी तज़लील कई वई आहे, उनखे थंबे सां ॿधी करे केतिरा ई कलाक उनखे निटण उस में उहा बीठी रही, उनखे कंहिं बि छॾाइण जी कोशिशि न कई। इन वाक़िए ते उते केतिरा माण्हू मौजूदु हुआ, उन्हनि माण्हुनि जो छा रवैयो हो, छा चवणु हो, छा सभु तमाशा ई हुआ? बिल्कुलु, जेको हैदराबाद में कुझु ॾींहं पहिरियों वाक़ियो पेश आयो आहे त ही तनु मोहम्मद ख़ान जी रवा थियण आहे शकीला, जेका सेवण खां वापसि थी रही हुई त नारा जेल जेको फते जो उतरे वेंदो आहे उते पंहिंजे रवा थियनि औरत खे ॾिठो त ही जेका बस अचे भई जेका तनु मोहम्मद ख़ान ईंदी आहे रवा खां, उनखे न रोकण जी कोशिशि कई, उहा बस जीअं न रुकी त हुनखे पथणु हयो हिन। इहो ॾिसी वञे त हीअ जेका औरत आहे उहा बेनी तवाज़न थोरो विञायल आहे, हुन करे हुन पथर हयूं ऐं इलाइक़े जा जेके माण्हू हुआ उन्हनि हुन औरत खे तज़लील जो निशानो बणाईंदे हिन औरत जे जेके ॿई हथ आहिनि उहे बिजली जे खंभे सां ॿधी छॾिया। जॾहिं त हद जी जेका पुलिस हुई जेॾीमहिल औरत खे तशदुद जो निशानो त न बणायो वियो, पर हुनजा हथ जेमहिल ॿधा विया त उहा पुलिस हुनखे ॾिसी रही हुई, उन्हनि माण्हुनि खिलाफ़ का बि जेका आहे कार्रवाई न कई वई। जॾहिं मीडिया ते इहो इशू उथियो त उन खां पोइ जेको आहे पुलिस थोरो
ड्रामे वारे अंदाज़ में जेको आहे सीन कंदे इन औरत खे उतां उन्हनि बाज़ार बि करायो, उतां हुनखे औरत खे हुनजा हथ खोले ऐं हुनखे सन मोहम्मद खान वारी गाॾी में विहारे ऐं रवानो कयो वियो। उन खां पोइ मीडिया ते जेके ख़बरूं हलियूं ऐं हुन सोशल मीडिया ते तनक़ीद थी हैदराबाद पुलिस ख़िलाफ़, उन खां पोइ हैदराबाद जो SSP ईअं सॾियो वेंदो आहे त बहादुर SSP इरफान बलोच उन रुगो एतिरो कमु कयो जो उन वाक़ई जी जांच जो हुकुम ॾिनो, ॿियो को बि अहिड़ो कारनामो सरअंजाम न ॾिनो। ऐं फरीद, छा उन SSP इरफान बलोच इन ॻाल्हि जो हुकुम ॾिनो त उते मौजूद आम माण्हू त उन ते ठठोलियूं कंदा रहिया? उन्हनि 6 जवाबदारनि खे पुलिस पारां हिरासत में वरितो वियो आहे, जिन उन औरत खे थंबे सां ॿधो, उन जा हथ ॿधा, पर छा उते मौजूद पुलिस ऑफिसर जेके कुझु वक़्त ताईं उते तमाशो ॾिसंदा रहिया उहे पिणु उन्हनि तमाशनि में शामिल हुआ? उन्हनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां छा SSP को बि अहिड़ो हुकुम जारी न कयो आहे? SSP तरफ़ां जेके हुकुम जारी कया विया त उहे रुगो आम शहरियुनि लाइ हुया, पुलिस लाइ कोन हुया, हद जे SHO लाइ कोन हुआ, या हद जा जेके एहलकार उन इलाइक़े में मुक़ररु थियल आहिनि ड्यूटीअ ते उन्हनि ख़िलाफ़ कोन हुआ, जेके तमाशो ॾिसनि पिया उन्हनि ख़िलाफ़ कोन हुआ। हिननि जेको आहे गिरफ़्तार बि आम शहरी आहिनि, जिन में खैर मोहम्मद आहे, राना जवाद आहे, ॿिया कुझु आहिनि जिन खे अॼु अदालत में सिविल कोर्ट आहे हैदराबाद जी 12 नंबर उन में पिणु पेश कयो वियो आहे, जिन्हनि जी रिमांड वरिती वई आहे। पर जेके पुलिस एहलकार हुते मौजूदु हुआ उन्हनि ख़िलाफ़ का बि हिनमहिल ताईं कार्रवाई न आहे थी सघी। SSP तरफ़ां जेको हुकुमनामो जारी कयो वियो उन में को पुलिस एहलकार जो नालो न आहे। हैदराबाद पुलिस जेको DIG ख़ादिम रिंद आहे उन तरफ़ां जेको औरतुनि खे तहफ़ुज़ लाइ हिकिड़ी सेल पिणु क़ाइमु कई वई आहे। हैदराबाद पुलिस जो चवणु आहे त औरतुनि खे ख़ासि जेको आहे सेल क़ाइमु करे हुनखे तहफ़ुज़ ॾिनो वेंदो। पर हीउ जेको वाक़ियो आहे इंसानियत खे लाजाईंदड़ वाक़ियो आहे, हिन औरत खे तब्दीली जो निशानो बणायो वियो, उन ते DIG जो हिनमहिल ताईं को बि जेको आहे न बयानु साम्हूं न आयो आहे। SSP इरफान बलोच जी ड्रामाई अंदाज़ में यानी मीडिया ते ख़बरूं हलण तनक़ीद थियण खां पोइ उहो हिकिड़ो नोटिस वरितो ऐं हुकुम जारी कयो, पर हिनमहिल ताईं असांखे इहो नज़र में न आयो आहे त जेके हुते पुलिस एहलकार मौजूदु हुआ या हद जो जेको SHO DSP हो उन ख़िलाफ़ का बि कार्रवाई। फरीद, मूंखे इहो ॿुधायो त जेके 6 जवाबदारनि खे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो आहे उहे पंहिंजे इन अमल ते शर्मसार आहिनि या उन्हनि खे शर्मिंदगी थिए थी? उन्हनि जो छा चवणु आहे? छा उन्हनि पारां को अहिड़ो ॻाल्हि ॿोल कई वई आहे? ॾिसो, हुनखे पुलिस जेको आहे गुजो रखियो, हिकु त मीडिया खां परे रखियो, हुननि खे अदालत में पेश कयो वियो, पर हुननि जी जेके वारिस आहिनि उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल ज़रूरु थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त उहा किथे शर्मसार आहिनि, छो जो हीअ औरत जेका चवनि था त उहा पागल हुई, पर लॻे कोन पियो छो जो हूअ सेवण सां वापसि हुई, सेवण जी ज़ाहिरी हुई ॾाढो मोहम्मद खान वञे पई, बस न रुकियो त हिकिड़ी कावड़ में हुन अची हुनखे बस ते जेको आहे पथर उछलायो। ऐं हीअ जेके इलाइक़े जा रवासी आहिनि हुनजो तब्दीली जो निशानो बणायो औरत खे। असां वटि ख़ासि तौरु ईअं थींदो आहे त का अहिड़ी शइ ॾिसंदी आहे त हुन ते हिकिड़ो सोचो छॾियो वेंदो आहे। हीअ जेके 6 ॼणा गिरफ़्तार आहिनि उहे ईअं लॻे थो त पंहिंजे खयल क़दम ते शर्मसार ज़रूरु आहिनि ऐं हू हिनमहिल जेको आहे पुलिस जे कस्टडी में आहिनि, अॼु रिमांड वरितो वियो आहे। हिन जा जेके वारसा आहिनि उन्हनि तरफ़ां बि इहो चयो थो वञे जंहिं उन्हनि खे ज़रूरत पई त उहो औरत खां माफ़ी वठंदा ऐं मामले खे हल कंदा। महिरबानी फरीद तव्हांजी। औरत चाहे पागल हुजे या सम्झ वारी हुजे, औरत सां इन तरह जो सलूक या रवैयो रखणु यकीनन तमामु घणो सवालिया निशान आहे त असां वटि समाजी हवाले सां औरतुनि सां अहिड़ा रवैया, अहिड़ा लाड़ा जेके आहिनि से वधंदा ई वञनि था, जंहिंखे यकीनन शिदत पसंद ज़रूरु चई सघिजे थो। अॼोके प्रोग्राम में नाज़रीन जिन मौज़ूअनि ते असां ॻाल्हि ॿोल कईसीं उन में सखर बैराज जे हवाले सां तव्हांखे अपडेट कयोसीं। आलमी वफ़द जी हिकिड़ो कमीशन टीम पहुती आहे सखर बैराज जी रिहेबिलिटेशन जे हवाले सां, उनजी बहाली, उनजी मरमत जे हवाले सां जेका विज़िट कंदी, जेका 2 भेरा अॻु में बि अची चुकी आहे। 3 भेरो हिन टीम जी आमद थी आहे सखर बैराज में जे लोकेशन के ॾिसण जे लाइ, त उन में केतिरी कम जी गुंजाइश आहे, केतिरे कम करण जी ज़रूरत आहे। जॾहिं त कैपेसिटी जे हवाले सां असां पाणी माहिर इदरीस राजपूत सां ॻाल्हि ॿोल कईसीं, हुनजो चवणो त कैपेसिटी वधाइण जी का बि ज़रूरत कोन्हे। उन खां पोइ असां ॻाल्हि ॿोल कईसीं पुलिस पारां कूड़नि मुक़ाबलनि जी रिवायत हिन वक़्त ताईं हलंदी थी अचे। फुल फ्राई हाफ फ्राई पुलिस जो शायदि को अहिड़ो पसंदीदा फल या अमल बणिजी चुको आहे जंहिंमें पुलिस शायदि जजा नाणा कमाए थी। ऐं अहिड़नि कूड़नि मुक़ाबलनि जो IG सिंध पारां नोटिस वठण बावजूदि हिकिड़ी रिवायती कार्रवाई थिए थी। उन खां पोइ मामला पेंडिंग में हलिया वञनि था, जेके पुलिस जे मोराल खे यकीनन फुल फ्राई हाफ फ्राई में यकीनन बुलंद कनि था, जो कॾहिं पुलिस किथे फुल फ्राई करे थी, कॾहिं किथे हाफ फ्राई करे थी। ऐं इन में कूड़नि मुक़ाबलनि में पुलिस पारां तशदुद करे नौजवाननि खे
क़त्ल कयो वञे थो। इन्हनि जा वारिस ग़रीब बेपहुच हुजण जे करे इन्हनि केसनि जी पैरवी नथा करे सघनि, ॾाढनि माण्हुनि सां पुॼी नथा सघनि। इन्हनि शयुनि खे पिणु रोकण जी ज़रूरत आहे त जीअं पुलिस जो जेको मोराल हिकिड़ो आवाम जी नज़र में जेको डाउन थियल आहे उहो घटि थी सघे। उहो इन ई वाक़िए ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त टे जेको इशू असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयोसीं, औरत जी तज़लील जे हवाले सां, जंहिंखे थंबे सां बिजली जे थंबे सां ॿधी माण्हुनि तज़लील कई, उते पिणु पुलिस मौजूदु हुई। रिवायती तरीक़े सां SSP इरफान बलोच उते मौजूदु जेके 6 माण्हू जिन उन्हनि औरत जा हथ ॿधा, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई जांच या गिरफ़्तारी जो हुकुम त ॾिनो, उन्हनि खे अदालत में पेश कयो, पर उन्हनि पुलिस वारनि जे ख़िलाफ़ SSP इरफान बलोच को बि हुकुम जारी न कयो, जेकी उते मौजूदु हुआ, जेकी मुंहिंजे ख़्याल में त वधीक गुनाहगार आहिनि। छो त पुलिस जो कमु आहे तहफ़ुज़ ॾियणु, आवाम जी हिफ़ाज़त करणु, जेको पुलिस उते बीही रही तमाशो ॾिसंदी रही ऐं तहफ़ुज़ करण में नाकाम रही। अॼोके प्रोग्राम में इन्हनि इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कईसीं। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कुझु नवां इशूज़ खणी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।